खेर डाला अगर गाड़ी कढे ना तो दोस्त की गाड़ी यहाँ पर गाड़ी निकली गाड़ी खेर ना निकली हो जाती घर में मथे धर्मा वेठे वेठा आई हाले तो पास ड्राइवर की तो बाइक सामान पार अरे क्या है भाई मान हटते आना तो बड़ा ओके ओके अच्छा भाई ते तकरीबन 20 साल का बीती हुकूमत के आया ना असा कोट रस्तो मुंड नकिया हला नहीं असा सीएम ने इजाजत करे चेयरमैन के कुछ पार्टी बिलावल फुटे के सरकार जो पुत्रा कंजर होता है तो देखो है रोड साइड हालत ये असा हालत मालूम है मेरे दिखा क्या तो बता जरा रोड जान करीब भाई पुजण वारा हूँ और यार रस्तो जो है तमामु ख़राब लॻो रस्ते ते असांखे सख़्तु ज़रूरत आहे ऐं ॿियो हिन कच्छ में जेको आहे पाणी जी ज़रूरत आहे इंसान जी पाणी जेको आहे इंसान जी ज़िंदगी आहे पाणी न आहे त इंसान जेको आहे इंतकाम हिते इलाही माण्हू जेको आहे हे आराम जेको आहे हितां इलाइक़े गॾु हले शहरनि में आहे रोड जी बि हालत लॻी पई आहे और असां इहा गुज़ारिश कंदासीं महिरबानी करे असांजे कोर्ट जो ॿियो त कुझु कोन था ॾियो ॿियो त जीअं वणे पिया पेट भरियो पर असांखे त ॿ शयूं ॾियो पाणी खपे हिकिड़ो जेका वाटर स्कीम असांखे खपनि ऐं ॿियो आहे मेन मसइलो रोड जीअं आदि आहे मांदी आहे को मरीज़ बीमार थिए थो को छा थो थिए की छा थो थिए एमरजेंसी में तकिड़े माण्हू वञी अस्पताल या अस्पताल ॿियो कुझु न अॻे रोड ठहियल हो हे वायूं रोड सॼा ख़तमु करे छॾियो हाणे ॿियो 7-8 महीनो रोड ठहे और वधीक गुज़ारिश कंदासीं सीएम साहिब खे पीपल्स पार्टी चेयरमैन फ़िलहाल पूरो गद्दारी खे असांजे रोड मंज़ूर करे रोड जी हालत लॻी पई आहे दोस्तो था रोड ॾिसो था हेठि रस्तो था मथां रोड ई ख़राबु लॻी तो गाड़ी वारो पाण मथे चढ़ी वेंदो आहे छा हाल आहे पाणी किथां भरे आयो ई हाँ माना पाणी जी तव्हांखे ज़रूरत आहे सख़्तु दोस्तो भाई ॾिसो था गॾा गाॾे वारो हिनखे सख़्तु पाणी जी ज़रूरत आहे हिते किथां मतलब इहो जेको आहे परे सफ़र करणु पाणी भरे पियो अचे भाई शहर आने सूरन का पूता हूँ वो पर केड़े कम से आया वो कम से आया होगा केड़े तेरे ना शहर पूछी हूँ भाई शहर का नहीं वाला था भाई ऑटो लगा तो स्टाफ मम बिलू है दानो बैठो है बिलू बैठा है बजे दुकान पे पूछता हूँ यार बिलावल चाला वा कुछ लगा पे अल्हम्दुलिल्लाह चाला कुछ लगा पे आप आया मत जी मना छा के तो बंद करना छा चाय पी दो ताकि प्राणी प्यारी में दो अच्छा हां चाय पी ताने वठी जो यो आराम के बिल्कुल बिल्कुल मां बिलाल बैठा हूं हां थोड़ा पटियो हिंजो गैस वाला दुकान है जबरदस्त है दुकान नाम क्या है दुकान जो एलपी गैस माशाल्लाह जबरदस्त थोड़ा गोरख चौक दे दो ये मुझे पास में गैस का
ते ॾियो टाइम साईं हाणे दादा तव्हां घुरायो त असां चऊं था त हेॾा छा घुरायो बोतल पकोड़ा अदा पकोड़ा अचनि ऐं संबोसा बची था इनशाला संबोसा अची विया आहिनि ॿी असां जेको आहे संबोसो खाए पियो थो असां न ऐं तव्हां खायो न साईं ओ साईं लॻे त साईं दिलि कोन्हे समोसे सां पकोड़े सां असां खायूं पर यार बसर थोरा आहिनि मज़ो नथा कनि ॾाढो ॾींहुं गरम आहे रस्ते जी हालत लॻी पई आहे मीर इंसान मौजूदु आहिनि देन मौजूदु आहे पाणी पीओ त थधो पाणी सभी पीता हुते माण्हू जेको आहे सभी उहे सवाबु कंदे जेको मुसाफ़िर अचे उहो पाणी पी ॿार केरु बि अचे पाणी पी जेको उन खे सवाबु पए पहिरियों सभिल माना पहिरियों सभिल में 14 मिंट हुआ हाणे सभिल में वञा 3 मिंट हिकु मिंट लॻल आहिनि साम्हूं ॿियो मिंट हे आहे पासे में ड्रम पियो ऐं असां इनशाला कोशिशि कंदासीं इनशाला सुभाणे या ॿिए ॾींहुं 4 मिंट लॻाईंदा 2 मिंट हेॾा लॻाईंदा जीअं पाणी जेको सायो 2 मिंट ख़ाली ॾींदा 3 मिंट में पाणी घुजे त सभी तव्हांखे मां फोटो बि ॾेखारियां थो सभी जो ही साम्हूं सभी ॾिसो पिया साम्हूं सभी वाई वारे रोड साइड पिया ऐं ॾाढो गरम आहे बसि यार मजबूरी आहे काॾे माण्हू वञे थो कमकार सां पोइ छा आहे को घर जो राशन अॼु हे पुछी आहे तेल जो आहे माठी आहे भले हे माठी मिली ही दॿो माठी आहे मूंखे जेको आहे बसि हेॾी इमरान ख़ान जी हुकूमत में हेॾो दॿो महांगो आहे 1000 वठी आहे अॻु में असांखे मिलंदो 700 रुपए में हाणे 300 चढ़ी वियो आहे